बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। सोजरो न्यूज़ में भली कार। सोजरो न्यूज़ रिपोर्टर अली असगर मीरानी मूजिब मीरपुर माथलो चढ़ बिरादरी पारां ज़िले घोटकी अंदर वॾे कठ जूं तैयारियूं ज़ोर शोर सां जारी, जंहिंमें चढ़ बिरादरी खे हिकु प्लेटफॉर्म ते आणे आईंदा लाइ राय अमल जोड़णो आहे। बल्दियाती वोटनि लाइ सोच वीचार करणी आहे, हुन लाइ राब्ता मुहिम तेज़ कई वई आहे। राब्ता मुहिम जी शुरूआत सोजरो न्यूज़ जे चीफ एडिटर बैरिस्टर ज़हूर अहमद चढ़, अल्लाह रखियो चढ़, रफ़ीक अहमद चढ़, गुलाम अब्बास चढ़, गुलाम अली चढ़ ऐं ॿियनि जी अॻवानी में खेंजू खां कई वई आहे। खेंजू पहुचण ते वॾी आदर भाव कई वई ऐं बिरादरी पारां भरपूर साथ ॾियण जो वचन कयो वियो। हुन मौक़े ते अॻवाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त चढ़ बिरादरी जे हर ॻोठ वञी कार्नर गॾिजाणियूं करे बिरादरी खे हिकु प्लेटफॉर्म ते आणिबो ऐं नौजवाननि जी भलाई लाइ कमु करणो आहे। नाज़रीन, मीरपुर माथेलो चढ़ बिरादरी पारां ज़िले घोटकी अंदर वॾे कट करण जूं तैयारियूं ज़ोर शोर सां जारी।